उस्ताद साहिबान ऐं शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। अॼु जे हिन सकाफ़ती तक़रीब में तव्हां सभिनी जो भलीकार। मुंहिंजो अॼु जे तक़रीर जो उनवान आहे तालीम जी खोट कीअं पूरी कजे, पर मां पंहिंजे तक़रीर जी शुरूआति हिकु बेत सां करणु चाहींदमि। सिंध समूरी सोन, सिंध सॼी सावाण, सिंध समूरी सच, सिंध सॼी सुरहाण, सिंध भिटाई घोट, सिंध भिटाई साण, मौज भरियो महिराण सदा वहे हिन सिंध में। तक़रीर जी शुरूआत में मां चवंदमि, इन ॻाल्हि में को शक न आहे त नौजवान कंहिं क़ौम ऐं मुल्क में हिकु अहम किरदारु अदा कंदा आहिनि। नौजवान क़ौमनि जी तारीख़ ऐं तक़दीर खे बदिलाइण जो पिणु ज़रियो आहिनि। दुनिया में जेतिरा बि इनक़लाब हलिया या आज़ादीअ जूं तहरीकूं हलियूं, मिसाल तौरु रूसी इनक़लाब, फ्रांसीसी इनक़लाब, क्यूबन इनक़लाब ऐं ॿिया केतिरा ई इनक़लाब, इन्हनि में नौजवाननि जो किरदारु नुमाया रहियो आहे। नौजवाननि इन्हनि इनक़लाबनि में इहे भले सियासी हुजनि, समाजी हुजनि, क़ौमी आज़ादीअ जा हुजनि, थोरी मुआशी या साइंसी, हर मैदान में नौजवाननि पंहिंजे कारकिर्दगीअ सां पंहिंजे क़ौम ऐं मुल्क जो नालो रोशन कयो आहे। हाणे जीअं असां पंहिंजे सिंध में ॾिसूं त नौजवान पंहिंजी तालीम खां परे थी विया आहिनि। इहे गैर अक़ली मुद्दे ख़ारिज ऐं दकियानूसी अक़ीदनि या वहम परस्तीअ में जकिड़जी विया आहिनि। इहो पिणु कड़ो सच आहे त असांजे नौजवाननि खे गुमराह कयो पियो वञे, खेनि कापी ऐं करप्शन ज़रिए मोहताज कयो पियो वञे। सिंध में केतिरा ई सूरमा पैदा थिया ऐं केतिरनि ई सूरमनि पंहिंजे सिंध लाइ क़ुर्बानी ॾिनी, पर असांजे नौजवाननि खे उन्हनि जी ॼाण ई न हूंदी। जीअं माई बख्तावर, शायदि ई त कंहिंखे सुञाणी हूंदो हुजे त हुननि हारियुनि जी तहरीक लाइ क़ुर्बानी ॾिनी। एतिरा ई ॿिया केतिरा पंहिंजे सरज़मीन सिंध लाइ क़ुर्बानी ॾेई विया, पर असांजे नौजवाननि खे उन्हनि जी ॼाण न आहे। असांजे अॼु जे नौजवाननि खे सिंध जे उन्हनि ॾांहनि मुफ़क़िरनि, तारीख़दाननि जी पिणु ॼाण न आहे त उन्हनि पंहिंजे वक़्त में सरज़मीन सिंध लाइ ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। हिन वक़्तु असांजे नौजवाननि खे जंहिं ताक़त जी ज़रूरत आहे उहा तालीम आहे। असांजे नौजवाननि खे जोश सां न पर होश सां कमु वठिणो पवंदो, छाकाणि त हिकु ॾाहे जो कौल आहे, तालीम वाहिद हथियार आहे जंहिंसां तव्हां दुनिया खे तब्दील करे सघो था। अॼुकल्ह नौजवान पंहिंजी ॻाल्हि खे अक़ली ऐं साइंसी बुनियादुनि ते साबित करण बदिरां महदूद सोच रखी शिदत पसंदी इख़्तियार पिया कनि। असांजे दौर में लाइब्रेरियुनि जो तइदादु पिणु घटिजी वियो आहे, जंहिंमां ख़बर पवे थी त असां पुठिते रहिजी विया आहियूं। नौजवान पंहिंजे आर्ज़ी ख़ुशीअ लाइ पंहिंजे अंदरि मौजूदु सलाहियतनि खे दॿाए छॾियो आहे। नौजवान नसिल किताब पढ़ण जो शौक़ीन न आहे, जंहिं सबबु खे सिंध जे माज़ीअ जी सियासत, समाजियात, तारीख़ बाबति ॼाण न आहे। किताब पढ़ण जो हरगिज़ मतिलबु इहो न आहे त मौजूदा टेक्नोलॉजीअ खां, नए दौर खां किनारा कशी इख़्तियार कजे, पर नए दौर सां असांखे किताब पढ़ण जी पुराणी रिवायत खे बरक़रार रखणु घुरिजे। असांजे वॾड़नि खे बि घुरिजे त नए नस्ल खे तारीख़ बाबति ॼाण ॾियनि त जीअं मुस्तक़बिल रोशन करे सघनि, जो तारीख़ ई असांजे मुस्तक़बिल जा रस्ता खोले सघे थी। सोच सम्झ जी सलाहियत खां पोइ को बि इंसानु तरक़ी करे सघे थो। कामयाबी हासिल करण जो ॿियो को बि रस्तो न आहे। असांजे हथ वस आहे त मौजूदा ख़ारिज निज़ाम खे ख़तमु कयूं, हुन ख़िलाफ़ु आवाज़ उथारियूं त असांजो नओं नसल नुक़सान खां बची सघे ऐं उहे कंहिं क़िस्म जी इंतिहा पसंदी, जुनूनियत पसंदी, शिदत पसंदी या नाकारी लाड़नि जो शिकार न थिए। असांजे हथ वस आहे त दलील ॾेई पंहिंजी ॻाल्हि मंझरायूं, इस्लाही ऐं तामीरी तरीक़े सां सिंध वतन जी जिदत पसंदी, अक़लियत पसंदी, सहप रवादारी ऐं हाकारी लाड़नि खे हथी वठरायूं। असांखे पंहिंजी सलाहियत मूजिबि कमु करणु घुरिजे त जीअं मुस्तक़बिल में पंहिंजी सिंध लाइ कयल कम ते फ़ख़्रु करे सघां। इहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम सां मुमकिन आहे। इहो असांखे ज़हन में रखणु घुरिजे त सिर्फ़ु निसाबी तालीम न, पर सियासी, समाजी, तारीख़, अदब, फ़लसफ़ो ऐं इहे बि असांजे तालीम जो हिसो आहिनि। असांखे साईं जीएम सैयद खे बि पढ़णु घुरिजे त रसूल बख़्श पलीजे खे बि पढ़णु घुरिजे। असांखे एम.एच. पवर खे बि पढ़णु घुरिजे त असांखे उस्मान नी प्लाई खे बि पढ़णु घुरिजे, छाकाणि त मुआशिरे जी नए सर इदावत में इहे अज़ीम फ़िक्र ऐं नज़रिया पढ़ी मौजूदा मसइलनि खे हल करण जी कोशिशि करे सघूं था। थैंक यू।